अस्सलाम नाज़रीन, तव्हांजो पंहिंजे प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु ख़ालिद अहमद। नाज़रीन, 1940 जो रिज़ोल्यूशन जेको न लाहौर रिज़ोल्यूशन या पाकिस्तान रिज़ोल्यूशन जे नाले सां तारीख़ में ॾिठो वञे थो पियो। पाकिस्तान रिज़ोल्यूशन सां गॾु मुख़्तलिफ़ जेके न सियासी ऐं समाजी रिलीजियस जेके न एलिमेंट्स जेके न ॻाल्हियूं उहे मौजूदु आहिनि तारीख़ में। पाकिस्तान रिज़ोल्यूशन जेको लाहौर में जेको आहे इक़बाल पार्क में कोठायो वियो, उन खां पोइ जेको मुस्लिम लीग जेकी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग आहे, उन पंहिंजे 27वें इजलास में इहो तय कयो त असांखे उहे जेके रीजन्स आहिनि या उहे सेपरेट जेके कंटिग्यूअस रीजन्स आहिनि उन्हनि खे असां हिकिड़ो जेको न हिकिड़ो जेको सेपरेशन या उन्हनि खे हिकिड़ा ऑटोनॉमी जी ॻाल्हि कई त उन्हनि खे जेको उन्हनि खे हिकिड़ा एक्स्ट्रा जेके सेफ गार्ड्स हुजनि इफेक्टिव ऐं जेके न सेफ गार्ड्स हुजनि घुरजनि ऐं मुस्लिम जेके ॿियूं माइनॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे हिकिड़ी प्रोटेक्शन मिले। छा जेका 1937 खां पोइ इहा ॻाल्हि साम्हूं आई त हिकिड़ो नओं कानून या कॉन्स्टिट्यूशन ठहंदो जंहिंमें जेको डेमोक्रेटिक हूंदो ऐं मुस्लिमान जेके स्ट्रगल कनि पिया सेपरेट इलेक्टोरेट्स जेके 1920 में खां पोइ जेके अवॉर्ड कया विया, उन खां पोइ बाक़ाइदगी ॾिठो वियो त इंडिया जे अंदरि हिकिड़ी स्ट्रगल हली, पाकिस्तान मूवमेंट हली ऐं 1946 में जॾहिं डॉक्यूमेंट ठहियो, वेवल प्लान आयो, त उन में हीउ डॉक्यूमेंट जेको बेसिक डॉक्यूमेंट ठहियो। अॼु जो जेको पाकिस्तान डे सां हिकिड़ो ॾाढी जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि जेके माइनॉरिटीज़ जेके हुयूं उन्हनि जा जेके छा छा वाक़ियात आहिनि उन सां गॾु एसोसिएटेड, असां पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में 1940 रिज़ोल्यूशन्स जो हिकिड़ो ओवरऑल हिकिड़ो जाइज़ो वठंदासीं। असांखे इन लाइ ॿई जेके असांजा एक्सपर्ट्स पैनल आहिनि, एक्सपर्ट जेको आहे पैनल जेको आहे साईं इनाम साहब, इनाम शेख साहब ऐं जावेद काज़ी साहब आहिनि। मां चाहींदुसि त जेको प्रोग्राम जेको आहे काज़ी साहब खां शुरू कया। काज़ी साहब, 1940 रिज़ोल्यूशन्स मां तव्हांखे हिकिड़ो पेपर पढ़ी ॿुधायां, ॾाढो सुठो हिकिड़ो बेसिक डॉक्यूमेंट आहे, उहो वधीक क्लियर कंदो that geographically contiguous units are demarcated regions which should be constituted with such a territorial readjustments as may be necessary, that the areas in which Muslims are numerically in majority, as in northwestern and eastern zone of British India, should be grouped to constitute independent states in which constituent units should be autonomous and sovereign. हाणे जेको न यूनिट्स ऐं सॉवरेन इलाइक़नि जी ॻाल्हि करे थो पोइ हुन में पाकिस्तान जी किथे बि ॻाल्हि कान्हे की, पर इहो डॉक्यूमेंट जेको न अॻिते हली करे पाकिस्तान खे ठाहिण जो जेको निशानदेही करे थो। तव्हां कीअं था ॾिसो सूरत हाल इन सॼे डॉक्यूमेंट जी मंज़र ॿुधायो थोरो। पाकिस्तान जे आइन 1973 कॉन्स्टिट्यूशन जेको 1947 खां पोइ सभ खां लेट जेको थियो उहो पाकिस्तान थियो ऐं 1973 में वो वजूद में आयो ऐं उन जी जेका बुनियादी जेको डॉक्यूमेंट आहे कॉन्स्टिट्यूशन जो, उन में कुझु रेज़ोल्यूशन्स आहिनि जेके पास थिया ऑल इंडिया मुस्लिम लीग। तव्हीं कोर्ट में वेंदा आहियो जिन कॉन्स्टिट्यूशन जी का पटिशन या हवालो ॾिबो आहे त अदर देन द कॉन्स्टिट्यूशन द पार्टी विच प्लेड लीडिंग रोल इन टू मेकिंग द कंट्री, उन जा जेके रेज़ोल्यूशन्स आहिनि मुख़्तलिफ़ उहे बि हिकिड़ी परसुआसिव वैल्यू रखंदा आहिनि। त 1940 रेज़ोल्यूशन रिकॉग्नाइज़ थो करे तारीख़ी तसलसल खे, त ही जेके रियासतूं आहिनि हिस्टोरिकली आज़ादु रहियूं आहिनि ऐं उन में मुस्लिम मेजॉरिटी आहे, उन्हनि सभिनी खे जेको आहे सो आज़ादी ॾिनी वञे ऐं उहे वरी पाण में गॾिजी हिकिड़ी जेका आहे सा फेडरेशन ठाहिनि या कन्फेडरेशन ठाहिनि। तव्हांखे ख़बर आहे त इंडिया जे कॉन्स्टिट्यूशन में जेको यूनियन ऑफ इंडिया आहे उनखे रियासत खे हू यूनियन चवंदा आहिनि ऐं जेका आहे उहा यूनियन उहा रियासत जेका आहे और जेका इंडिया आहे उहा यूनियन ऑफ जेका आहे रियासत। कन्फेडरेशन जा फेडरेशन जा लफ़्ज़ी मानाऊं केतिरियूं बि थी सघनि थियूं पियूं, पर उन जो हर हवाले सां उनजो कॉन्टेक्स्ट जुदा थी वेंदो आहे। यूरोपियन यूनियन तव्हां ॿुधो आहे, उहा बि हिकिड़ी जेका आहे सा फेडरेशन चओ या कन्फेडरेशन चओ, त जेका रियासत हूंदी आहे उहे पंहिंजे पावर्स मां कुझु पावर वफ़ाक़ खे ॾींदी आहे या कुझु जेको बि आहे उनखे ॾिबा आहिनि। त यूरोपियन यूनियन जेके आहे या बर्तानिया फ्रांस कुझु पावर्स कढी ॾिना, कुझु मुल्कनि करंसी न वरिती ऐं घणनि मुल्कनि जेको आहे सो हुते हिकिड़ी यूरो करंसी बि अची वई, पर आहे हू तमामु वॾी कन्फेडरेशन। अञा केतिरो डिवॉल्व करे पावर फेडरेशन खे ॾियनि ताईं नथा ॾियनि, उहो बाद जो क्वेश्चन आहे।
इंडिया जी यूनियन में इंडिया पाकिस्तान आज़ादी खां पोइ इंडिया में रियासतूं ठहियूं आहिनि। ख़ुदि पंजाब जा 3 साल थी विया आहिनि। अहिड़ियूं ॿियूं रियासतूं आहिनि, उन में हिकिड़ियूं अहिड़ियूं रियासतूं हुयूं जिन जी वरी वधीक वैल्यू हुई, कुझु नंढियूं रियासतूं हुयूं। उते जेका बि वफ़ाक़ आहे या हुनजो जेको यूनियन आहे उहो जेको आहे सो सूबो तोड़े सघे थो ऐं उहा सूबो जेको आहे सो वरी उनखे अगरि न बि चाहे पर उहो वफ़ाक़ करे उहा प्रिवेल कंदी, उनखां पुछबो ज़रूरु पर उन मैंडेटरी न आहे। जॾहिं त पाकिस्तान में का रियासत अमेरिका वांगुरु टुटी कान थी सघे। अमेरिका जी बि जेका फेडरेशन आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ इंडिया अमेरिका, उन में सभु रियासतुनि जी अञा ताईं जॾहिं खां हुन में कॉन्स्टिट्यूशन आयो आहे 1789 या 17 ईअं को अथव जिते अमेरिका जो कॉन्स्टिट्यूशन, उन हिकु रियासत जो बि जेको आहे बॉर्डर कोन टुटो आहे। उन में हिकिड़ो वॾो एक्सपर्ट आहे बासू मञे थो पियो त जेके रियासतूं हिंदुस्तान में आयूं उहे मुसलसल गॾु रहियूं आहिनि। तमामु घणियूं रियासतूं, एका दुका रियासत खां अलावा ॿियूं सभु रियासतूं गॾु, तंहिंजे करे गॾु रहंदे रहंदे सदियुनि जो हिकिड़ो प्रोसेस आहे त उनजी जेका आहे सा अहिड़ी का इंडिपेंडेंट पोज़ीशन आहे ई कान। ऐं पाकिस्तान जो आइन जेको आहे या आर्टिकल 239 या सब आर्टिकल 5 आहे या 4 आहे, आर्टिकल 239 या आर्टिकल 238 स्पेसिफिकली आर्टिकल 238, आर्टिकल 39 आर्टिकल 238 खे प्रोसीजर थो ॾिए ऐं आर्टिकल 238 जेको आहे उहो प्रिंसिपल थो तय करे। त असां वटि पाकिस्तान में रियासतुनि जी उहा जेका कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन आहे उहा इहा आहे। फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट पार्ट 1, फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट पार्ट 2। फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट पार्ट 1 जी जेका आहे सा वफ़ाक़ तमामु घणी माना हुन में उनजी उन लाइ कैबिनेट आहे। जेके फेडरल लेजिस्लेटिव पार्ट 2 में जेके सब्जेक्ट्स आहिनि उन में असांजा जेके आहिनि चीफ मिनिस्टर बि वेंदो आहे, सभई सूबे जा चीफ मिनिस्टर वेंदा आहिनि, फाइनेंस मिनिस्टर वेंदो आहे ऐं सूबे जा बि वेंदा आहिनि, उन में वफ़ाक़ जो 2 माण्हू वेंदा आहिनि, पर मेजोरिटी जेका त प्रोविंसिस थी वेंदी आहे हुन में। उनजी जेका आहे सा जेका कैबिनेट आहे उहा आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट इज द नेम ऑफ अ कैबिनेट फॉर फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट पार्ट 2। हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि 1940 जो रेज़ोल्यूशन आहे, इहो उन जेको आहे सॼो पाकिस्तान जो जेको आहे फेडरेशन जो सेटअप जेको आहे जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कॉन्स्टिट्यूशन ठाहियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जेको कॉन्स्टिट्यूशन में ॾिसो अॼु बि जेके डिस्प्यूट्स थियनि थियूं पियूं, छाकाणि पाकिस्तान में डेमोक्रेसी त आहे ई कान का। फेडरेशन जे हसास मामले खे हलाइण लाइ डेमोक्रेसी जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, ॻाल्हि ॿुध बि आहे, ॾिस बि आहे। हिते त तव्हांजा अधु ज़मानो त गुज़री वियो आमिरतुनि में, अधु ज़मानो जमहूरियतुनि में, जमहूरियतूं बि जेके आहिनि ते छा चइबो आहे डाइल्यूटेड डेमोक्रेसीज़ या माना जेके इहे क्वासाए डेमोक्रेसीज़। वरी असां हिकिड़ी ॿी ॿुधीसीं आहे जेका इमरान ख़ान वारी डेमोक्रेसी आहे, जेका आहे छा चइबो आहे हाइब्रिड डेमोक्रेसी। जमहूरियत पंहिंजो तसलसल कोन रखी सघे। त इहे रेज़ोल्यूशन तमामु वॾा इम्पोर्टेंट थींदा आहिनि। अॼु इहो ॾींहुं आहे 23 जेको आहे सो अॼु असां वारी जेका मार्च आहे 1940 जे ॾींहं खे यादि करण जो ॾींहुं आहे, पर उन हिस्टोरिकल पर्सपेक्ट में वञिबो त असां वारो साईं जेम्स उन कॉन्फ्रेंस में, उन जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस हुई, उन में वियो हो। साईं असां हाणे अलाबत सूमरे साहिब जेको आहे सोचियुसि त ईअं न कर ॾाहो थी, एॾे मिड़ी न वञ, ऐं तूं ॾिसी कोन थो पियो हे पंजाब जी जेका आहे सा बालादस्ती थींदी, सो इन खां पोइ साईं आख़िर में मुंहिंजे ख़्याल में अलाबत सूमरे साहिब वटि क़बर ते बि वियो, पोइ कुझु माना जेको आहे सो चई तूं सही आहे ऐं ग़लति साईं जेम्स 1938 में जॉइन कयो आहे। हा, त पोइ जेको सो हाणे पाकिस्तान त ठही वियो, पाकिस्तान अची वियो, ऐं उनजो जेको प्रॉमिस आहे या जेको पहिरियों कोवेनेंट आहे उहो आहे 1940 रेज़ोल्यूशन। ऐं उन ते केतिरो अमल थियो आहे केतिरो न थियो आहे उहो अलॻि आहे, पर वरी बि जेको आहे सो तमामु जेका आहे सा हिकिड़ी जेका आहे अहिड़ी जेका शक्ल हुई जेका वर्चुअल हुई, माना कन्फेडरेशन वारी। हाणे ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान हितां जो वठो त 4 कलाक जेको आहे सो हिकिड़ो लंबो जहाज़ आहे जेको तव्हांखे लैंड कंदो, ऐं जे समुंड सां वञो तव्हांखे 5-6 ॾींहं लॻी वेंदा तव्हां हुते पहुचो। त उन ऐं हिन खे हलाइण लाइ केतिरो ॿिन्ही पावर्स खे आज़ादु रखण जो शौक़ु, उन में ख़्वाहिश या उन में नेचुरलिटी उहा हुअणु घुरिजे। ऐं शायदि दुनिया जो वाहिद मुल्क हो पाकिस्तान
उन वक़्त जो ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान दुनिया में को बि अहिड़ो मुल्क तव्हांखे कोन मिलंदो जंहिंजो हिकिड़ी विंग जेका आहे हेॾे आहे ॿी विंग जेका आहे होॾे आहे, त उनजी रिक्वायरमेंट बि आहे त ॿिन्ही खे एतिरी इंडिपेंडेंस ॾिनी वञे जो हू रही सघनि। नेट छा थियो जो आख़िर में तव्हां हुन डेलीकेट जेको पाकिस्तान रेज़ोल्यूशन सॼी तारीख़ी तसलुस खे सम्झो पियो उहो कोन करे सघियो टुटी पियो। ऐं जेका ख़ालिद जेका इम्पॉर्टेंट जेका शइ आहे उहा सम्झण जी आहे त पाकिस्तान या जेके चारि इकाइयूं ऐं ईस्ट जेको असां बंगाल हो, ये सभु प्रीडोमिनेंटली मुस्लिम स्टेट्स हुआ मेजॉरिटी मुस्लमान ऐं उन खां पोइ उन जो हिकिड़ो हिस्टोरिकल तसलसल आहे, छाकाणि त जेके बि दिल्ली ताईं पहुतासीं हितां ई पहुता हिते मुस्लिम मेजॉरिटी थी। असांखे अगरि जे इंडिया में जे रखियो वञे हा त असां त आज़ादु हुआसीं भई, उते त हाणे को बि हिकिड़ो अहिड़ो स्टेट आहे ई कोन जंहिंमें मुस्लिम मेजॉरिटी में हुजनि। हिकिड़ी कश्मीर आहे हुननि छा असरु कयो आहे त हुन कश्मीर इंडिया जो हिसो बि कोन्हे को। त असांजी जेका अंदरी जेका ताक़त हुई उहा असांखे मज़बूत करे पई, पर जीअं त जना साहब हिन पूरे पाकिस्तान जे खणी आयो मोशन खे, त हुन तमामु वॾा इंसेंटिव्स जेके आहे इहे जेके प्रोविंस ऑटोनॉमी वारा, त जीअं ई प्रोविंसिस माण्हू अट्रैक्ट खणी हिकिड़ो पाकिस्तान ठहे त उनजी हिन पूरी एड्रेस खे घणे में घणी मेजॉरिटी जेका मिली, जिते उहो घणे में घणो खटी मुस्लिम लीग, जेका मुस्लिम लीग जेका 1937 में आहे उहा त हाराए वई। मुस्लिम लीग जेको आहे सो आख़िर में पोइ नई नरेटिव ठाही। मुस्लिम लीग 1937 ताईं त हिन ॻाल्हि ते हुई बि कान त हिंदुस्तान जा ॿ हिसा थियण घुरिजनि। मुस्लिम लीग हुन ॻाल्हि ते पोइ पहुती त जॾहिं ॾिठई त हीउ त जेको आहे सो वञे पियो प्रीडोमिनेटली हिकिड़े अहिड़े हिसाब ते सुभाणे हिते जेके आहिनि हिकिड़ी जेका हिंदू मेजॉरिटी त हूंदी, पर हिंदू मेजॉरिटी जेका सोच आहे जेका आहे उहा मखसूस सोच जेका असां कंदी उहा असांजी माइनॉरिटी खे जेको आहे तमामु धकु हणंदी। ज़ुल्फ़कार जेको जिन्ना जी या मुस्लिम लीग जी जेका बि हिंदुस्तान जे अंदरि जेका जदोजहद हुई उहा मुस्लमाननि हिंद जे लाइ त हुई, पर बेसिकली माइनॉरिटी जी जंग हुई। छाकाणि त हू उन मेजॉरिटी में वेही हुननि पंहिंजे माइनॉरिटी जे राइट्स खे जेको आहे सो प्रोटेक्ट पे कयो ऐं आख़िर ताईं जिना हिन कोशिशि कई आहे। तव्हां रुॻो हिन ॻाल्हि खे मञो त असांजूं सेपरेट सीट्स थींदियूं असेंबलीअ में, असीं जेको आहे जो गॾिजी बि इलेक्शन विढ़ंदासीं, सेपरेट जॻह असांखे प्रोटेक्शन थो खपे पियो। मां सर हिन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु तव्हां वरी अचां थो, वापसि अचां थो हिन ताईं हिते तव्हां माइनॉरिटीज़ तां शुरू कंदासीं। इनाम साहिबु जीअं 1940 रेवोल्यूशन जे पोयां हिकिड़ो वॾो बैकग्राउंड आहे, जीअं सेपरेट इलेक्टोरेट्स आहे 1906 जा, हुन खां पोइ हिंदू ऐं मुस्लमान जी यूनिटी आहे 1916 जी, वरी तव्हां अचो अॻियां त जिना जा 14 पॉइंट्स आहिनि 1935 जे जेकॾहिं खां पोइ जेका एक्ट खां पोइ वरी इलेक्शन आहे 1937 जेका हिसाब ॻाल्हि कई, त सॼो हिकिड़ो बैकग्राउंड ठही करे अचे थो पियो। उन में हिकिड़ा कम्यूनल राइट्स आहिनि, कम्यूनल जेके नज़ारा इशूज़ आहिनि, ऐं एनआरकी आहे सॼी जेकी आहे गॾियल जेकॾहिं हिंदुस्तान में, यानी पाकिस्तान बि हुते गॾु हुयो, बांग्लादेश बि गॾु हुयो। त सॼी सूरत हाल बि तव्हां कीअं हिस्टोरिकल पर्सपेक्टिव कीअं ॾिठो? तव्हां हिकु हिस्टोरियन एज़ अ पॉलिटिकल साइंस जा स्टूडेंट आहियो, तव्हां कीअं ॾिठो 1940 रेज़ोल्यूशन खे? जो 1940 रेज़ोल्यूशन हिकिड़ो अहम तारीख़ी दस्तावेज़ आहे जेको दरअसल पाकिस्तान जे 5 जेके सूबा हुआ, बाद में सूबा थिया, पहिरियों यूनिट्स आहे, या अंग्रेज़नि जॾहिं हुननि खे इंडिपेंडेंट स्टेट्स तौरु पंहिंजे कब्ज़े में वरितो हो, 4 पाकिस्तान जा मौजूदा सूबा, 5 बंगाल, उहे अंग्रेज़नि जे अचण खां पहिरियों हिकिड़ा धार मुल्क हुआ, उन्हनि जो धार पॉलिटिकल सिस्टम हो। उहो सिस्टम अंग्रेज़नि जॾहिं पहिरियों दफ़ो मुग़लनि खां बि सख़्तु तरीक़े सां हिकिड़ी वॾी फेडरेशन या हिकिड़ो वॾो मुल्क ठाहियो, त उन में हुननि जी जेका इंडिपेंडेंट एंटिटी हुई उनखे ख़तमु करे ऐं सूबनि जो दर्जो ॾिनो वियो। ऐं बाक़ी जेके 500 ऐं कुझु नंढियूं नंढियूं प्रिंसिपलिटीज़ 550 उहे वरी राजा बादशाह नवाब ऐं उन्हनि खे ॾेई छॾियो। उन्हनि सां हुननि जो को हिकिड़ो पाण जो सेटलमेंट हुई, छाकाणि जो हू कॾहिं बि अंग्रेज़ 1 लख खां मथे मौजूदु न रहिया इंडिया में, तंहिंजे करे उन्हनि खे एतिरो मैन पावर हो कोन जो हर शइ पाण ॾिसनि, तंहिंजे करे हुननि जागीरदार क्लास जे सूरत में नवाबनि सरदारनि जे मथां हथु रखी उन्हनि खे हिकिड़ी सेमाई इंडिपेंडेंट करे डिवाइड एंड रूल वारी पॉलिसी ऐं पंहिंजो सिस्टम हलायो। जॾहिं पाकिस्तान जी मूवमेंट हली आज़ादीअ जी, त उन में इहे क्वेश्चन्स उभरणु शुरू थिया त जेको आहे कहिड़े क़िस्म जी आज़ादी खपंदी, कहिड़े क़िस्म जो
इंडिया जो जेका भारत हुन दौर में ई रंग रूप सियासी रंग रूप कहिड़ो हूंदो उन में कीअं कीअं अरेंजमेंट थींदो। पहिरियों त सभु हिकु पॉइंट ते मुतफ़िक़ आहे न, मुस्लिम लीग, कांग्रेस, ॿिया नंढा वॾा ग्रुप अथवा अंग्रेज़नि खां आज़ादी ॾियो, चाहे उहो भगत सिंह जो ऐं चंद्रशेखर आज़ाद वारनि जी जेका आहे सा कल्पना दत्त उनजो हिकिड़ो गौरीला तरीक़ेकार हुजे सियासत जो, या सुभाष चंद्र बोस हुजे या गांधी हुजे, केर बि हुजे, उन पहिरियों त 1 पॉइंट प्रोग्राम हो त अंग्रेज़नि खां आज़ादी वठी ॾियो। जॾहिं अंग्रेज़नि ॾिठो त ही जेकॾहिं हिन तरीक़े सां आज़ादी वठी पिया त पोइ त ही मुमकिन आहे वॾी स्टेट बि थी वञे, मुमकिन आहे त अनारकी बि थी वञे, मुमकिन आहे त हिकिड़ो वॾो क्यास पैदा थी वञे। तंहिंजे करे हुननि वरी पंहिंजी स्कीम इहा आंदी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, हिते 2 मुल्क हुजनि जेके पैरेलल हुजनि त जीअं बैलेंस ऑफ पावर क्रिएट थिए। इन ई स्कीम जो हिकिड़ो हिसो मुस्लिम लीग बणी। उन जेको आहे सो इहो 1940 वारो रेज़ोल्यूशन हो, उहो आयो उन खां पहिरियों सिंध असेंबली 1949 में पास करे चुकी हुई त सिंध खे जेको आहे सो हिकिड़ी मुस्लिम ममलिकत ठहे, उनजो हिसो ठाहियो वञे पाकिस्तान जे नाले में। 1940 रेज़ोल्यूशन सां पोइ वरी जेको हशर थियो करारदाद मक़ासिद जे तहत ॿियनि तरीक़नि सां अॼु ॾींहं ताईं थींदो पियो अचे, उहो हिकिड़ो धार चैप्टर आहे। In itself, 1940 resolution was an agreement between the all federating units of Pakistan to live with autonomy and at some extent with sovereignty. पर उन जी ओवरऑल जेका हिकिड़ी कस्टोडियन थींदी उहा हिकिड़ी फेडरेशन थींदी। उन में जेके 2 अहम ॻाल्हियूं हुयूं, हिकिड़ो त इहो हो त इहे सूबा बि न हुआ, इहो बाद में जीअं हुनखे तरमीम करे डॉक्यूमेंट खे कंट्रावर्शियल बणायो वियो, यूनिट बणायो वियो, उहे यूनिट्स आहे। यूनिट्स बि खां सवाइ उहे स्टेट्स बि आहे, रियासतनि जो बि लफ़्ज़ कतब आयल आहे, जंहिंखे पोइ बाद में स्टेट कयो ऐं यूनिट कयो। ठीकु आहे। त हाणे उहो डॉक्यूमेंट बेसिकली जेके बि एका हुया उन्हनि जे विच में हिकिड़ो रज़ाकाराना इल्हाक़ हो ऐं उन में तमामु घणा पावर उन्हनि साॻियुनि रियासतुनि खे हा, महदूद पावर फेडरेशन खे हा, त जीअं करंसी थी, दिफ़ा थियो, फॉरेन पॉलिसी थी, फॉरेन पॉलिसी बि कंहिं हद ताईं। पोइ उहो हिकिड़ो अरेंजमेंट थियो जंहिं ते सभु पाकिस्तान जा मौजूदा सूबा ऐं बांग्लादेश जेको पोइ थियो उहे एग्री थिया ऐं अहिड़ी तरह सां पाकिस्तान जे क़याम जे सिलसिले में उनखे बेस्ट डॉक्यूमेंट वारी हैसियत हासिलु थी। हिकिड़ो त उनजो ॿुधायो त जेको आहे सभिनी खे राइट्स जी इंश्योर कयो वियो। ॿियो जेका अहम ॻाल्हि हिन डॉक्यूमेंट में कई वई हुई उहा ही अक़लियतुनि जा या मुख़्तलिफ़ मज़हबनि जे हक़नि जी ऐं राइट्स जी जेको आहे सो हू छा चइबो आहे हिफ़ाज़त। उन में क्लियर कट इहो चयो वियो आहे त जेके कंहिं बि कास्ट, कलर, क्रीड या कंहिं बि तबक़ाती निज़ाम खां हटी करे जेके बि माइनॉरिटीज़ हूंदियूं, जेके बि नंढा नंढा पंहिंजो ग्रुप्स हूंदा आबादीअ जा, उन्हनि खे रियासत में इंतिहाई इक्वल जेको आहे सो हैसियत में जेके मुस्लमान आहिनि उनजे इक्वल हैसियत में सभु राइट्स हूंदा ऐं उहे पंहिंजी हिकिड़ी इंडिपेंडेंट ऐं फ्री लाइफ उन रियासती निज़ाम जे अंदरि गुज़ारींदा। त इहो हिकिड़ो बेसिक डॉक्यूमेंट आहे जेको जंहिं ते मुल्क जूं क़ौम परस्त धुरियूं ख़ासि तौर ते ज़ोर ॾींदियूं रहियूं आहिनि त इन डॉक्यूमेंट खे इन जे लेटर ऐं स्पिरिट मुताबिक़ लागू कयो वञे त जीअं असां सां जेके वाइदा कया विया हुआ या असां जेको प्लेज कयो हो तंहिं दौर में उन जी सही तरीक़े सां हासिलात बि थी सघे ऐं उन जी सही तरीक़े सां इम्प्लीमेंटेशन बि थी सघे। इन जे करे उहे सभु माण्हू जेके डेमोक्रेटिक स्पिरिट में बिलीव कनि था, जेके पाकिस्तान में क़ौमियतुनि जी हक़नि जी ॻाल्हि कनि था, उहे चवनि था त जेसि ताईं इन 1940 जे रेज़ोल्यूशन खे तव्हां सही नमूने सां मुल्क में एडॉप्ट न कंदो तेसि ताईं मुल्क जो सियासी बुरान ख़तमु न थींदो, मुल्क जे अंदरि जेका अफ़रा तफ़री आहे उनखे माठार न ईंदी ऐं उन सां गॾोगॾु इहो डॉक्यूमेंट जेकॾहिं असां बेसिक कहिड़ो दस्तावेज़ करे क़बूल कयूं त मां सम्झां थो त उन सां हीअ जेका हिन महिल रियासत जी हैसियत आहे उहा
कुछ बेहतर थी सके। कई सब हिकिड़ो ही तारीख़ी ज़ाहिर आहे हिकिड़ो फ़ैसिलो हुयो सभु जेके जेके मुस्लमान सभई ज़ाहिर आहे उहे गॾु त न हुया। जीअं तव्हां ॻाल्हि कई अल्लाह बख्श सुमरे साहिब जी, उहे वरी ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फ्रेंस में हुया। उन्हनि जेको हिन ॻाल्हि खे उन्हनि यूनाइटेड ऐं जेको इंडिया जी सपोर्ट कई, आज़ाद आहे उन्हनि यूनाइटेड इंडिया जी सपोर्ट कई। पर पाकिस्तान जीअं सेपरेट इलेक्टोरेट्स जीअं आया आहिनि उन खां पोइ जेकी तव्हां ॾिठो जिन्ना जा 14 पॉइंट्स आया, नेहरू जा पॉइंट्स आया, नेहरू जो हिकिड़ो आई पंहिंजी ड्राफ्ट आयो, राउंड टेबल कॉन्फ्रेंस हुयूं। मुस्लमान ऐं जेके हिंदू हुया पाण में ज़ाहिर आहे उहे रहिया त तव्हांजी ॻाल्हि हिस्टोरिकल जेको ॾिसिजे त हिकिड़ी अमलगमेशन थी आहे पाण में जेकी आहे। इवन के उर्दू जी डेवलपमेंट आहे, ॿियूं लैंग्वेज अहिड़ियूं इलाही कल्चर्स जेके असांजा हितां इवॉल्व थिया आहिनि, इन असां गॾु रहिया आहियूं। पर उन खां पोइ हिकिड़ी रिज़नमेंट आई, कम्यूनल राइट्स थिया पाण में, इन जी इहो शेप जेको 1940 रेज़ोल्यूशन हिकिड़ो शेप आयो। त इन्हनि खे जेको इनाम साहिबु ॻाल्हि थो करे त हिकिड़ी सॉवरेनिटी जो हिकिड़ो फैक्टर हुयो या ऑटोनॉमी जो फैक्टर हुयो, उहो पाकिस्तान में कॾहिं बि उहो जेको यकीनी तौर ते या जंहिं तरीक़े कॉन्स्टिट्यूशनल उहो ॾिनल त आहे पर उहो डिलीवर न कयो वियो आहे। इन जी सूरत हाल में तव्हां जेके पाकिस्तान में ज़ाहिर सेपरेटिस्ट मूवमेंट हलनि थियूं पियूं, अञा ताईं तव्हां कल्ह टियों जेको बंगला हिन में ॾिठो, हिन में बलूचिस्तान जे अंदरि ॾिठो, उते बि जेके अञा ताईं हिकिड़ा BLA टाइप जेके ब्रिगेड्स हिते रहनि था पिया। त इन्हनि सेपरेटिस्ट मूवमेंट्स खे डिफीट करण लाइ छा 1940 रेज़ोल्यूशन जो स्प्लिट खे ॾिसो ॻाल्हि त कोन था मञनि न। असांजो केस छा आहे? असांजो केस इहो आहे त 1-on-1 जेको बि 1940 रेज़ोल्यूशन आहे हुनखे मञो। तमामु वॾा जेके क़ौम परस्त तव्हांजा आहिनि उनजो इहो ई आहे त 1940 रेज़ोल्यूशन 23 मार्च वारो जेको आहे तव्हां उन जी जेका बि स्पिरिट आहे उनखे खणो, कोन था खणनि। पर तव्हांजो केस त इहो आहे न त जॾहिं तव्हांजी रिलायंस जेका आहे 1940 रेज़ोल्यूशन ते आहे, उहो हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे ऐं उनखां केर बि जेको आहे उन डॉक्यूमेंट खां कम से कम इनकार कोन थो करे सघे। उन डॉक्यूमेंट जी इम्प्लीमेंटेशन खां इनकार कंदा हुजनि, पर उहो साॻियो ई डॉक्यूमेंट पूरे लेखे में न पर तमामु घणे हद ताईं 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में इनकॉर्पोरेट थी थो वञे। ऐं असीं चलो इहो बि मञोसीं तव्हां 1940 रेज़ोल्यूशन मां मुमकिन आहे मूंखां ॿिया दोस्त इख़्तिलाफ़ रखनि, छाकाणि पाण शयुनि खे अॻिते वधाइण जी ॻाल्हि कंदा आहियूं। त तव्हां 1973 जे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट वारी जेका पोज़ीशन आहे, 1973 में जेका बि 239 आर्टिकल वारी पोज़ीशन आहे उनखे छेड़छाड़ त कान थी आहे, पर जेको CCI आहे उनखे अञा ताईं इफेक्टिवली कोन पियो खयो वञे, जेतोणीकि उहो 18th अमेंडमेंट में वधीक शक्ल ठही आहे। 18th अमेंडमेंट 1940 रेज़ोल्यूशन खे वधीक अडॉप्ट कयो ऐं मुमकिन आहे त हिकिड़ी अहिड़ी अमेंडमेंट बि हुजे जेका तमामु अञा वधीक अडॉप्ट करे। ऐं पाकिस्तान जेको हिन नतीजे ते पहुतो आहे उन में केतिरनि दोस्तनि जी कहिड़ी राय हुजे जेके असांजे लाइ हिकिड़ा सोच रखंदड़ माण्हू, उहो तव्हां 1940 रेज़ोल्यूशन जी इनकारियत जे करे तव्हीं 1973 जे कॉन्स्टिट्यूशन जी इनकारियत जे करे नतीजे ते पहुता आहियो न। हाणे सुवाल इहो आहे, ॿ शयूं। हिकिड़ी शइ त इहा आहे त असां तव्हांखे वफ़ाक़ के ही जेके आहिनि से सब्जेक्ट्स ॾिना, जीअं नाम सां ई ॻाल्हि कई, फॉरेन अफेयर्स ॾिना, करंसी ॾिनी, डिफेंस ॾिनो, जेको आहे तव्हांखे मतिलबु ॿिया जेके बि थिया, ऐं असां तव्हांखे ही कोन ॾिना। पर ॿी आहे डॉक्ट्रिन ऑफ सब्सिडियरिटी। What is exactly a subject which either it's federal in nature or it's provincial in nature? Now the subjects which are federal in nature, the subjects that are provincial in nature, वो आखिरी ॿी शइ सभ खां पहिरियों त जेको सब्जेक्ट मां तव्हांखे ॾींदुसि वफ़ाक़ उहो तव्हां हलाईंदो। पर जे हूअं बि वठिजे असां वटि जेके बि दुनिया जूं डॉक्टर सब्सिडियरिटी आहिनि उन तहत जेको आहे सो म्यूनिसिपलिटी जो कमु वफ़ाक़ त कोन कंदो न, एजुकेशन जो कमु वफ़ाक़ त कोन कंदो न, ऐं हेल्थ जो कमु वफ़ाक़ कोन कंदो। उहे सब्जेक्ट्स जेके फितरी तौर ते जेके आहिनि से आहिनि। ऐं टैक्स कलेक्शन में बि कहिड़ियूं कहिड़ियूं टैक्सिस जेके आहिनि उहे फेडरल नोयत जूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं टैक्सिस जेके आहिनि सूबाई नोयत जूं आहिनि। मिसाल तौर अॻे त GST आहिनि सर्विसिस बि वफ़ाक़ वठंदो हो, पोइ GST आहे सर्विसिस वापसि कंदा, पोइ हुन में गड़बड़ कंदा। हाणे GST आहे सर्विसिस डायरेक्ट जेको आहे सो प्रोविंशियल थी वई, एग्रीकल्चर टैक्स जेका आहे उहा प्रोविंशियल थी वई, ठीकु आहे न। त इहे सभु शयूं जेके आहिनि से 1940 रेज़ोल्यूशन जे तसलसुल में, 1973 जे तसलसुल में, ऐं ख़ुदि डॉक्ट्रिन ऑफ सब्सिडियरिटी जेका शइ जंहिंजे लाइ आहे, जंहिं नोयत जी आहे, उनखे उन नोयत ते खणी अचो। इहे सभु शयूं वेही हिकिड़ी नेचुरल साइंटिफिक वे में असीं रियासत घुरूं था पिया।
ठीकु आहे न, जीअं भला हे हलियो वञे असां और हेॾे सूबे वटि अची वञनि पावर्स, त सूबो वरी जेको आहे सो डिवॉल्व न करे पावर अंडर आर्टिकल 140। आर्टिकल 140 लाज़िम आहे त उहो बि त इम्प्लीमेंट थिए न। उन में जस्टिस गुलज़ार जूं केतिरियूं ॻाल्हियूं अजीब हूंदियूं, पर जिन दोस्तनि जो असांजे कराची आइट्स जो जेको इहो मौक़ो पए त असांजी जेका रेवेन्यू आहे, जेको प्रोविंशियल फाइनेंशियल छा चइबो आहे, जीअं NFC या नेशनल फाइनेंशियल कमीशन, तीअं प्रोविंशियल फाइनेंशियल कमीशन बि थियणु घुरिजे। उनजो बि हिकिड़ो जेको आहे सो फॉर्मूलो ठाहिणु घुरिजे। भाई जेका बदीनी जेका गैस आहे या बदीनी में जेका पेट्रोल पियो निकिरे, त उनजा जेके रेवेन्यूज़ तव्हांखे मिलनि था पिया, त बदीन त अहिड़ी पर प्रोविंशियल कॉन्टेक्स्ट ॿियो आहे। ऐं जेको इहो जेको सूबे जे अंदरि जेका कमीशन वराइण जो कॉन्टेक्स्ट ॿियो आहे, जो वफ़ाक़ जो क्लेम करणु, सूबे जो क्लेम करणु, वफ़ाक़ उनजो कॉन्टेक्स्ट। असीं 1000-2000 सालनि खां आज़ाद रियासत रहिया। असांखे 1590 में अकबर द ग्रेट जेको आहे, मिर्ज़ा जानी हो साईं, हुन वक़्त में ठटे में बादशाह सलामत ॾाढो कमज़ोर खणी वियो हुन मिंट में अनेस कयो। ईअं ई जेको आहे 1590 जे अराउंड जेको आहे बंगाल खे बि अनेस कयो अकबर द ग्रेट। उन खां अॻु में त बिल्कुलु आज़ादु रहिया आहिनि। वरी पोइ 1738-1740 में जॾहिं नादिर शाह खां पोइ दिल्ली कमज़ोर थियासीं, वरी वापसि पंहिंजी आज़ादी माणी आहे। ठीकु आहे न, वरी असीं आज़ादु रहिया आहियूं। पोइ असांखे वरी जेको आहे 1841 में सम्झो 100 साल खां 16 खां पोइ वरी असांखे जेको आहे अंग्रेज़ भाषा जेको आहे अनेक्स करे वियो। त इहे सभु शयूं असांखे यादि करणु घुरिजे। हाणे ॻाल्हि ॿुधो, पाण पिया वञूं 22वीं सदीअ में, हाणे 21वीं सदी खां 22वीं सदी में पाण पिया वञूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस नए दौर में। हाणे जेको नओं ज़मानो पियो अचे, उन में त जेको असीं मुल्क जेके आहिनि न, उन्हनि जूं सरहदूं बि जेके आहिनि हूंदियूं पंहिंजा हिते, पर जेके हाणे उहे जेके फिज़िकल सरहदुनि खां हाणे जेको आहे ॿियूं सरहदूं पियूं अचनि। फिज़िकल सरहदुनि जी माना ई निकिरी वई आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सोशल मीडिया, व्हाट्सएप ते ज़ीरो डिस्टेंस, ॿुधो न, तव्हांजा जेके आहिनि जेके मिटीअ वारी सरहद जा जेके कॉन्सेप्ट टुटी विया। हाणे दुनिया हिकिड़े नए हिकिड़े जेको आहे डोमेन में पई अचे। उनमें ख़ुदि जेको सॉवरनिटी जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन ऑफ सॉवरनिटी, उहो नई जेको आहे सो डिबेट में हलियो वियो आहे। हाणे को बि मुल्क रियासत जेका आहे सो सॉवरियन न आहे उनखे। ऐं जेको आहे सो वरी ॿी जेका अहम शइ आई आहे जेका तव्हांखे सम्झणु घुरिजे, अॻे इंटरनेशनल लॉ जेको हूंदो उन जी वैल्यू घटि हूंदी। भई कमिश्नर, पुलिस ऑफिसर मुंहिंजे हथ में, त लोकल लॉ प्रिवेल कंदो, इंटरनेशनल लॉ प्रिवेल कोन कंदो। हाणे इंटरनेशनल लॉ जेको आहे उहो प्रिवेल थो करे, उहो इंटर थो करे पियो, जेतोणीकि अञा हुन ते घणेई सुवाल थी सघनि था पिया। ऐं अञा अॻिते वेंदासूं त दुनिया में हिकिड़ी करंसी अचणी आहे। अॻिते असां वेंदासूं त जेका प्रोडिक्शन पई अचे त 2080 ताईं मुआरे ॻोठ वारो खमीसो ख़ान बि जेको अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो हूंदो, ॿुधो न। त उन में जेको आहे करंसी हिकिड़ी पई अचे त, ऐं ॿियो जेको तव्हीं हाणे पाकिस्तान असांखे ॾिए पियो जेको जेको आहे इलेक्ट्रिसिटी जेका गैस महांगी पई ॾिए, एतिरी त अमेरिका में बि कान्हे। हाणे तव्हां महांगाई खे एतिरो खणी आहे, जेके रियासतूं वेलफेयर ॾियनि थियूं पयूं, उहे रियासतूं टैक्सिस हणनि त उनजो हक़ आहे। तव्हीं रियासतूं टैक्सिस हणी चोरी कयो, खायो वञो, इहे सभु नयूं डिबेट्स आहिनि। त नए डोमेन में सिंध जी जेका बका आहे या सिंध जी जेका जंग आहे, उहा ख़ुदि सिंध जे अंदरि जेका तबक़ाती पोज़ीशन आहे, रुगो वॾेरो ई वॾेरो आहे। ऐं हिकिड़ा कॉमन ग़रीब माण्हुनि, मिडिल क्लास जेको असुली मिडिल क्लास, इहो न जेको छा चइबो आहे, जेको ॿिज जेको छा चइबो आहे, भाण जेको ॾिबो आहे, माना आर्टिफिशियली क्रिएट कयो आहे, उहो मिडिल क्लास न, हाइब्रिड हिकिड़ो नेचुरल मिडिल क्लास। जीअं शिकारपुर में पैदा थिया, ट्रेडर्स पैदा थिया, एंटरप्रेन्योर्स पैदा थिया, इंटेलेक्चुअल्स पैदा थिया। त सिंध जे अंदरि जेका डिबेट आहे इहा, सिंध पूरी जी पूरी पंहिंजे पूरे जेको 100 सालनि जो जेको पेजेंट्री वॾेरको माहौल आहे उन मां निकिरे। ऐं इन ई तसलसल में पाण खे 1940 जे 23 मार्च वारे रेज़ोल्यूशन खे ॾिसणु घुरिजे। इनाम साहब, हिकिड़ो आख़िरी सवाल तव्हां कयां। इनाम साहब, असां 18th अमेंडमेंट ॾिठीसीं, वरी जेको आहे हिकिड़ो प्रोविंशियल अटोनॉमी जो हिकिड़ो क्वेश्चन आयो, NFC अवार्ड, काई साहब जेका न CCI जी ॻाल्हि करे थो, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी। पर पाकिस्तान जे अंदरि चैलेंजिस हमेशह रहिया आहिनि। फेडरल गवर्नमेंट पंहिंजा जेका डोमिनेंट रही आहे, या हिकिड़ी सेंट्रलाइज़ हिकिड़ी हुकूमत रही आहे। ईअं इवन की असां वटि 30 साल त तव्हां ॾिसो जेकॾहिं कलेक्टिवली कयो, हाइब्रिड हुकूमत खां अलावा बि जेकॾहिं हुकूमतूं रहियूं आहिनि, जेके मिलिट्री हुकूमतूं रहियूं आहिनि, त इहे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी एक्सप्रेशन अचे थी पई कि जमहूरियत खे फ़रोग़ नथो मिले। त अटोनॉमी जो क्वेश्चन त उते ई साॻियो ई रहे थो पियो। घड़ी कॾहिं सुठियूं ॻाल्हियूं कयूं असां, हीअ शइ अचे थो पियो, असां पंहिंजे वक़्त खे रियलाइज़ नथा कयूं त असां कहिड़े वक़्त में हलूं पिया। जेका हिसाब ॻाल्हि थो करे 22वीं सदी में अचण वारा आहियूं, पर असां अञा ताईं अञा आउटमोडेड हिकिड़े सिस्टम में वेठा आहियूं। मां हिकिड़ो सिर्फ़ु नाम साईं तव्हांजी इंतिहाई रिस्पेक्ट सां, जीअं मिसाल तौरु जेको असांजो NFC अवार्ड अचे थो पियो न, या प्रोविंशियल विन त थी,
पर तव्हां हुनखे इफेक्टिवली इस्तेमालु कोन था कयो पिया ऐं तव्हां हुन ते धाड़ा आयो वेठा आहियो एनएफसीअ ते या त ट्रेजिडी आहे उहो ॾिसो न उन कॉन्टेस्ट में ॾिसो नेट जॾहिं ख़राबु हुजे न त तव्हां कागज़नि ते केॾा बि सुठियूं ॻाल्हियूं कयो उन सां फ़र्क़ु नथो पए न तव्हां हिक न ॿिए बहाने सां रेंजर्स खे रखियूं वेठा हुजो तव्हां जेको आहे सो NFC अवॉर्ड खे हिक न ॿिए तरीक़े सां मैनिपुलेट कयो तव्हां आदमशुमारी खे मैनिपुलेट कयो तव्हां रिसोर्सिस खे जे लूट ऐं प्लंडर खे स्ट्रेंथन कयो तव्हां जेको आहे सो नंढनि सूबनि जे सियासतदाननि खे उबतो टंगे छॾियो तव्हां जेको आहे सो नंढनि सूबनि जे जेके हक़परस्त तहरीकूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो डंडो जे हेठों रखो तव्हां जेको आहे इस्लामाबाद खे पूरे हिकिड़े अयाशीअ जो ऐं सहूलियत जो ऐं मज़ेदारीअ जो मर्कज़ बणाए वेठा हुजो हेठि सूबनि में पीअण जे साफ़ पाणी तालीम जेका आहे सा उते न मिली सघे ऐं तव्हां हिकिड़े 18 तरमीम खां पोइ बि 20-25 जेके डिपार्टमेंट आहिनि उहे खामखा मर्कज़ में क़ाइमु कयूं वेठा आहियो HEC जॾहिं एजुकेशन जेको आहे सो सूबनि खे हली वई त HEC जो कहिड़ो जवाज़ आहे हेरिटेज डिवीज़न जो कहिड़ो जवाज़ आहे एजुकेशन मिनिस्ट्रीअ जो कहिड़ो जवाज़ आहे त सिर्फ़ु इन जे लाइ त कंहिं बि तरीक़े सां जेके पॉलिसी इशूज़ आहिनि ऐं जेके रेवेन्यू जा इशूज़ आहिनि ऐं जेके टैक्सिस जा इशूज़ आहिनि उहो कंहिं न कंहिं ॿेकड़ में अचे मर्कज़ जे मुठीअ में बंदि हुजनि ऐं इहो ई पाकिस्तान जे क़याम खां वठी सियासतदाननि बि ईअं कयो आहे ऐं फ़ौजी डिक्टेटरनि बि ईअं कयो आहे ऐं पोइ वरी मर्ज़ बढ़ता गया जो दवा की यानी तव्हां जेकॾहिं प्रॉपर डायग्नोसिस न कंदव दवा त थी बाद जी ॻाल्हि त कीअं मुल्क जो क्राइसिस ख़तमु थींदो इहे इशूज़ आहिनि जेके 1940 जे रेज़ोल्यूशन में उन्हनि खे रिविज़िट करणु खपे ऐं तव्हां यकीन कयो त जेकॾहिं इन रेज़ोल्यूशन जे स्पिरिट खे सम्झंदे ऐं पाकिस्तान खे रीशेप न कयो वियो पाकिस्तान खे हिकिड़ो बराबरीअ जे बुनियाद ते लैंड ऑफ अपॉर्चुनिटी न बणायो वियो त पोइ मुल्क जो आईंदो तमामु घणो ऊंधा थो लॻे महिरबानी इनाम साहब महिरबानी काई साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में असां 1940 जो रेज़ोल्यूशन हुयो उनखे असां जेके रिविज़िट कयोसीं इनाम साहब ऐं काज़ी साहब जा पंहिंजा हिकिड़ा ओपिनियन आहिनि उन्हनि चयो त जेको ज़ाहिर हाणे आहिस्ता आहिस्ता ॾिसो जेके जेसीं ताईं असां रियलाइज़ कोन था कयूं या पाकिस्तान में असां मजमूई तौरु जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं गॾु रहूं था पिया जेकॾहिं असां सभिनी जे पोटेंशियल खे इक्वली रियलाइज़ न कयूं क्राइसिस ऑफ डेवलपमेंट जा जेके बि क्वेश्चन्स आहिनि या जेके बि सूबा जेके पंहिंजे पाण तरक़ी करणु चाहिनि था या ऑटोनॉमी जो क्वेश्चन आहे सॉवरेनिटी जो क्वेश्चन आहे उन्हनि खे सभिनी खे वेही करे असांखे हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट या हिकिड़ो डॉक्यूमेंट ठाहिणु घुरिजे ऐं उन डॉक्यूमेंट खे लेटर स्पीड सां इम्प्लीमेंट बि करणु घुरिजे वरी महिरबानी वरी नए प्रोग्राम में वरी गॾु थींदासीं फीडबैक ॾींदा रहिजो पंहिंजो